अस्सलाम वालेकुम हक मौजूद GSN जी लतीफ़ सुर ससुई आबरी जे फ़िक्र फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। आबरी निज सिंधी लफ़्ज़ अबरी जी बदिलियल सूरत आहे, जो ख़ुद संस्कृत लफ़्ज़ अबला जो बिगड़ियल रूप आहे ऐं हिननि लफ़्ज़नि जी माना आहे कमज़ोर, ज़ईफ़। जंहिं सूरत में हिन सुर में ससुईअ जे अभिराईअ यानी ज़ईफ़ीअ ऐं लाचारीअ जो ज़िक्र कयो वियो आहे, तंहिं सूरत में ई मथसि इन सुर ते इहो नालो रखियो वियो आहे। हिन सुर ऐं खांइसि पोइ ईंदड़ चइनि सुरनि जो मज़मून ससुईअ ऐं पुनुह जे किसे ते ॿधल आहे, जो सिंध में निहायत मशहूरु आहे ऐं केतिरनि साहिबनि उनखे नज़्म में ख़्वाह नसिर में जुदा जुदा रंग ऐं ढंग सां ॻायो आहे। दस्तूर आहे त जॾहिं को किसो या कहाणी आम जाम फहिलियल हूंदी आहे, तॾहिं मंझसि एतिरे क़दुरु तब्दीली थी वेंदी आहे जो असुल ऐं नकुल जी परूड़ पवणु मुश्किल थी पवंदी आहे। हेठि ॾिनल अहवाल ज़रूरी फेर घेर बाद तोहफ़तुल किराम मां अख़्तियार कयो वियो आहे, जंहिं सूरत में इहो किताब शाह जे वफ़ात खां के थोरा ई साल पोइ लिखियो वियो हो। तंहिं सूरत में मुमकिन आहे त ससुईअ ऐं पुनुह जो अहवाल जहिड़ीअ रीति मंझसि बयानु कयल आहे, तहिड़ीअ रीति शाह जे ॾींहंनि में बि मुरवज हो। चवनि था त राजा दिलूराय जे ज़माने में भांबरवाह जे भर ते नानिया याने नाऊ नाले हिकु ॿांभड़ रहंदो हो। पाण ऐं संदसि घरवारी जंहिंजो नालो मुंदर हो, से ॿई औलाद लाइ सिकायल हुआ। नेठि पीरीअ में खेनि हिकु न्याणी ॼाई, जा सूंह में 14 जे चंड खे शह ॾेई वई, पर संदसि सितारे मां मालूम थियो त संदसि अंगु कंहिं मुसलमान सां अड़ियल आहे। अहिड़ीअ शोहरत ऐं बदनामीअ खां पाण बचाइण लाइ नाऊअ ऐं संदसि नारीअ उन्हीअ बेबहा मोती खे वॾे अफ़सोस सां संदूक जे सप में दर्ज करे दरिया में दाख़िल कयो ऐं उहा संदूक लहरनि में लुढ़ंदी क़ज़ा सां अची बंभोर जे भरिसां किनारे ते निकिती। उन्हीअ शहर में मोहम्मद नाले हिकु धोबी रहंदो हो, जंहिंखे लाला बि करे हुआ। संदसि हथ हेठि 500 कारीगर कमाईंदा हुआ ऐं चङी पूंजीअ वारो हो, सरंदीअ वारो हो, पर वेचारे खे औलाद पटीअ कोन हो। जॾहिं कारीगर जी नज़र उन पेतीअ ते पई, तॾहिं उनखे पाणीअ मां कढी पंहिंजे उस्ताद वटि खणी आया। धोबी संदूक खोले जां खणी ॾिसे त हिकु सदा सुहिणो ॿारु मंझि सुतो पियो आहे। ॿार खे कढी पंहिंजे गोद लाताईं ऐं मथसि नालो ससुई रखियईं, जंहिंजी माना आहे सन शशि याने चंड जहिड़ी। संदसि ज़ाल ससुईअ खे घणे लाॾ कोॾ मां निपाइण लॻी। जॾहिं ससुई उमिरि रसीदी थी, तॾहिं संदसि नींहं जे नेज़नि केतिरनि न्याज़मंदनि जे दिलनि खे घाए विधो। सभु माण्हू संदसि मोहिणीअ मूरत ते मफ़्तून थी पिया ऐं जेॾां वेंदी हुई तेॾां संदसि चंड जहिड़ी मुंहं जे चौधारी कतीअ जे तारनि वांगुरु मेड़ करे बीहंदा हुआ। उन ज़माने में केच मकुरान जा काफ़िला बंभोर जे शहर मां लंघे ठटे ऐं ॿियनि मुल्कनि ॾांहुं वापारु करण लाइ वेंदा हुआ ऐं ससुईअ जे सूंह जूं हाकूं ॿुधंदा वतंदा हुआ। नेठि किन वञी उहा ख़बर केच जे हाकिम आरीअ जाम जे पुट पुनुह खे सुणाई। ॿुधण शर्त पुनुह जी दिलि दीवानी थी पई ऐं हिकदमि वापारीअ जो वेस करे हिकु वॾो काफ़िलो संभराए
मुश्क ऐं अंबर जा अंबार साण करे अची बंबोर में वार थियो। खतूरीअ जी ख़ुशबू सां सारो शहर वासिजी वियो। ससुईअ खे जॾहिं अहिड़े सुरहे साथ जे अचण जी सुध पई, तॾहिं अतुर सौदण जे इरादे सां हार सिंगार करे सहेलियुनि समेत पुन्हूअ जे मंज़िल ते वेई। ससुईअ जी सूरत ॾिसी पुन्हूअ जो हींअड़ो हेकारी हथनि मां वलियो वियो। होॾां वरी ससुईअ खे बि पुन्हूअ जी पेशानी पसण शर्त प्रीत जो पेच पइजी वियो। सो दोस्तो, किसो मुख़्तसिर कंदा हलूं त ससुई ऐं पुन्हूअ जो इश्क़ हलंदे हलंदे आख़िरकार ॿिन्ही जी शादी थी वई ऐं ससुईअ जे पीउ मोहम्मद खत्रीअ पुन्हूअ खां जनरो पाड़ो लिखाए वरितो ऐं पुन्हूअ बि पोयां वञण जो ख़्यालु दिलि मां कढी उते धोबी थी ससुई सां गॾु रहण लॻो। जॾहिं पुन्हूअ जे धोबी हुजण वारी ॻाल्हि पुन्हूअ जे पीउ आरी आम वटि पहुती त उनखे ॾाढो ॾुख थियो ऐं दादुले पुट जे जुदाईअ में बेहाल थी वियो। ऐं पोइ उन जे पुटनि उनखे आथत ॾींदे चयो त बाबा असीं पुन्हूअ खे वापसि वठी ईंदासीं ऐं उहे बंबोर कही आया ऐं ससुई खे निंड में छॾे पुन्हू खे साण करे बंबोर तरफ़ रवाना थी विया। जॾहिं ससुईअ जी अखि खुली ऐं पुन्हूअ खे पासे में न ॾिठाई, तॾहिं हेॾां होॾां ॻोल्हण बाद जॾहिं ॾेरनि खे बि न ॾिठाई ऐं पोइ उठनि जा पेरा ॾिसी सम्झी वई त ॾेर पुन्हूअ खे पाण सां गॾु केज मकुरान वठी विया हूंदा ऐं ससुई पुन्हूअ पोयां वञण जो पको पहो कयो। ससुई खे पीउ माउ ऐं मिटनि माइटनि ऐं सहेलियुनि ॾाढो रोकियो, पर ससुई कंहिंजी बि हिकु न ॿुधी ऐं पुन्हू पोयां निकिरी पई ऐं पुन्हूअ जे पेरनि ते हलंदे पेर पिथूं कंदे पंहिंजे हक़ लाइ जिदोजहद जो आला मिसाल क़ाइमु कया आहिनि। सुर सुसियाबरी में शाह साईं ससुईअ जे सिक मोहबत ऐं उकीर खे कुझु हिन तरह बयानु कयो आहे। जे सिझाई सिक तपिण सिके ससुई पीताई पुन्हूअ खे हॾ न भॻियसि हिकु इन तड़ मंझां तिक ॾिनी पाण उञ थे पसी जाज जमाल जी जिनी पीती पिक अपर अॻां जो थियो सूर उन्हनि खे सिक हॾ न भॻियनि हिकु सदा साइर सीर में मोहबत संदो मन में पुर प्यालो जन पीअण परचाव नाहे को कंहिंजे ॾाहे ॾभनि तंहिं निहायत नाहे का जंहिं सुञा सुञ वञनि तेलां उञ मरनि सदा साइर सीर में मोहबत जन जे मन में तन तिश्नगी तार पी पियालो उञ जो उञ सी उञ उथियार पुन्हू पाण पियार त उञ सी उञ उझाया। ससुई पुन्हू पोयां जबल जा अणागा पंध कंदे जॾहिं वणकार वारे मक़ाम ते पहुती त उन वक़्त जी मंज़रकशी कंदे शाह साईं फरमाए थो वाक़ुफ़ न वणकार जी पाणी खयुमि न पाव जबल जलदायूं करे तिख ॾेखारे ताव लॻे लुक लतीफ़ चए माज़ूरनि मथा उते ओॾो आओ जिते हो त हेकली आहियां वॾा वण वणकार जा जिते नांग सुजन नीला उते अब्दुल लतीफ़ चए कया हेकलियुनि हीला जित कुड़म न कबीला उते रहबर रस जुराह में वेचारीअ वणकार अॻु न ॾिठो कॾहिं
मेहर न हुई माण्हू में हो सभु हिंदूकार, जत कयां यार सूरन कारण सरतियूं। सुर ससुयाबरी में शाह साईं वहदतुल वजूदी फ़िक्र जी प्रचार कंदे ससुई खे पंहिंजे वजूद में पुनः ॻोल्हण जो दर्स ॾींदे फरमाइनि था, वञी छो वणकार हित न ॻोल्ही होत खे, लिको कीन लतीफ़ चए ॿारो चो ॿिए पार, थियो सती ॿध संदरो पिर्त पुनहसी पार, नाए नेण निहार तो में देरो दोस्त जो, हल हीअं सी होत ॾे पेरे कर्म पंध, राए पुछ मरंद रिढ़ रूहानी ससुई। हिन सुर में शाह साईं ससुई जे जिदोजहद जा मिसाल ॾींदे सॼे इंसानियत खे जिदोजहद जो आला सबक ॾिनो आहे। शाह साईं फरमाए थो त विंदुर जे वञनि से मर ॿधनि संदरा, ॿियूं कोह ॿधनि छोड़े जे छॾींदी, वेठे वर न पवनि सुते मिलनि न सुपरी, जे मथे रंधन रोअनि साजन मिले तन खे। अचो त शाह साईं जे हिन महिनत ऐं जिदोजहद वारे सबक खे सम्झंदे ससुई वांगुरु पंहिंजे हक़नि ख़ातिर जिदोजहद वारे राह में कुॾी काहे पऊं ऐं पंहिंजा पेर पिथूं। जिए सिंह जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।